ॾिठो आहे इएं थो लॻे जीअं पटरीअ में ॾंदनि जे विच में ज़बान फिरंदी आहे। तव्हांखे पाण ॿुधाए वियो, मां वधीक वज़ाहत कोन थो कयां, पर भिटाई सोने फरमायो त सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख, जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो। जंहिंसां अल्लाह जो लुत्फ हुजे ऐं जंहिंखे नसरुल्लाह नसीब हुजे। अला इन नसरुल्लाह करीब, अल्लाह जी मदद ॾाढी वेझो हूंदी आहे। हिन वक़्तु त नसरुल्लाह पाण सुतो पियो आहे, लुत्फुल्लाह पाण आहे, त पोइ अल्लाह ताला जो करम अथसि ऐं इहो करम इंशाअल्लाह हिन मदरसे ते, हिन दारुल उलूम जे मथां अल्लाह कंदो, क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। मौलाना नसरुल्लाह जो फैज़, इल्मी फैज़, रूहानी फैज़ उन जे बच्चन में, उन जे शागिर्दन में, तालिबन में अल्लाह कंदो इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। ही दीनी इदारो आहे, इल्मी इदारो आहे। हिन इदारे मां इल्म जी तक़सीम थींदी। अॼु तव्हां ॾिठो 3 ॼणा ख़ुश नसीब क़ुरान जे हिफ़्ज़ जी पक फसीलत वारी दस्तार हासिल कयो। अल्लाह करे शल असांजे बच्चन खे बि इहा पक नसीब थिए। सोनो साईं फरचुड़ी वारो हुजे, उन जे करम वारा हथ हुजनि, आलिमन पीरन जा हथ हुजनि, तुंहिंजे बच्चे जे मथे ते दस्तारे फज़ीलत इल्म जी हिफ़्ज़ क़ुरान जी थिए। इहा तुंहिंजे लाइ घटि फज़ीलत हूंदी। इहो केॾो वॾो एहसास आहे। क़यामत जे ॾिहाड़े इन हाफ़िज़न जो अबो ऐं अमर जेॾी महिल ईंदा, इन्हनि जे मथनि ते अल्लाह ताला नूर जा ताज पाए। सुभान अल्लाह। बीए करे अचे, LLB करे अचे, PhD करे अचे, पर हुन जे अबे अमर खे जन्नत उन डिग्री जे एवज़ न मिलंदी। हाफ़िज़ त ख़ुद हाफ़िज़ आहे, उहो त अल्लाह ताला जे करम में आहे, पर हुन जो अबो, हुन जी अमर इन हिफ़्ज़ क़ुरान जी बरकत सां रब उन्हनि खे ताज पहिराईंदो, जेके PhD वारे जे अबे अमा खे न मिलंदो, हाफ़िज़ क़ुरान जे अबे अमर खे इहे एज़ाज़। को बच्चन खे इल्म पढ़ाइजे, तव्हां बि चाहियो था जी? शिकारपुर वारा, आसपास वारा पंहिंजे बच्चन खे हिन मदरसे में छॾियो, हिन मदरसे खे आबाद कयो, हिन मदरसे जी ज़ाहिरी तरह बि ख़िदमत कयो, दुआउनि सां बि हिन मदरसे खे नवाज़ियो। अल्लाह कंदो ही अहले सुन्नत जो मज़बूत किलो क़ाइम कंदो। चओ इंशाअल्लाह। जिते इल्म जी तक़सीम थिए, जिते इल्म जी तरवीज थिए, जिते इल्म जी तालीम थिए, इल्म नूर आहे, जहालत अंधेरो आहे, जहालत ऊंदहि आहे, जाहिल भटकंदड़ आहे, अंधारनि में आहे। इल्म वारो नूर आहे, जो इल्म वारो रोशनी में आहे। इल्म वारे ते अल्लाह जी रहमत आहे, इल्म वारे ते रसूलुल्लाह जी नज़रे करम आहे। साईं फरमाइनि था आलिम मूं मोहम्मद करीम जा वारिस आहिनि। आलिम हले उन जे पेरनि जे हेठों मलाइक पंहिंजा नूरानी पर विछाइनि। कुछ कुछ जाॻिया आहियो, पर अञा तव्हांखे जाॻण जी ज़रूरत आहे। आख़िरी संदार जी ख़िताब मुंहिंजे सोने मरकज़ी अमीर जो थींदो, मां तव्हांखे तयारु करणु चाहियां थो। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिते जे मदरसे में कुरान थो पढ़जे, जिते इल्म जी तालीम थी ॾिनी वञे, मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त इन ज़मीन जे टुकड़े जे मथां, इन ज़मीन जी तड़ी जे मथां आसमाननि ताईं रब जो नूर थो वसे, रहमत थी वसे, बरकत थी वसे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त जेॾी महिल को इल्म पढ़े थो, इल्म जी तालीम तवीज करे थो, तअल्लमुल इल्म फइन तअल्लुमहु लिल्लाह खशिया। इल्म पढ़ो, इल्म पढ़ायो, इल्म जी तालीम ॾियण इहा खशियत इलाही आहे। ऐं खशियत वारा आलिम रब्बानी अल्लाह जे नबी जा वारिस हूंदा आहिनि।
साईं फरमाइनि था तलबहू इबादतुन इल्म जी तलब करे इल्म जी तलब में निकरे अॼु तव्हां बि इल्म जी तलब में आया आहियो आलिम ईंदा वाइज़ कंदा नसीहतूं कंदा का सुहिणी ॻाल्हि सिखंदासीं इहो सिखण जे लाइ अचणु इहा बि इल्म जी तलब आहे मदरसे में तालिब दाख़िल थियो आहे 24 कलाक इल्म जी तलब में आहे लजपाल नबी तो फरमाए व तलबहू इबादतुन इल्म जी तलब में जेतिरी देर वेठो आहे ओतिरी देर इबादत में आहे इबादत में आहे हिकड़ी इल्म जी ॻाल्हि सिखी वञे को आबिद 1000 रकातूं नमाज़ पढ़े 1000 रकातूं नफिल नमाज़ पढ़े ओॾो हिकिड़ो इल्म जो को मसलो सिखी वञे 1000 नफिलनि का अजुर हिन जो मथे आहे जेको हिकिड़ो मसलो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो वो मुज़ाकरतहू तस्बीहुन इल्म जी ॻाल्हि करे इल्म जो तज़किरो करे इल्म जी ॻाल्हि में नहीं हिक ॿिए में इल्मी गुफ्तगू करे त इहो ॼणो अल्लाह जी तस्बीह थो पढ़े तस्बीह उहा है मदीने वारे साईं फरमाया त हिकिड़ी तस्बीह पढ़े एतिरो सवाब मिलंदुसि जो उन जे अमलनि सालियनि वारो पुण भरिजी वेंदो जन्नत जो ऐलान जेको इल्म जो तज़किरो थो करे ॼणो अल्लाह जी तस्बीह पढ़ी रहियो आहे मदीने वारे साईं फरमाया त वल बहस अनहु जिहादुन इल्म जे बारे में गुफ्तगू करे बहस करे इल्म जे मसाइल ते नहीं बहसो तमहीज़ करे त इहो ॼणो जिहाद आहे अल्लाह जे रस्ते में को मुजाहिद तलवार ॿधी बंदूक खणी महाज़ ते वञी काफ़िरनि सां लड़ाई करे हेॾो हे आलिम वेही इल्म जी गुफ्तगू करे थो हुन मुजाहिद वारो सवाब हिनखे मदरसे जे ओने तगड़े ते वेहण जे सदके रब नसीब फरमाए मदीने वाले साईं फरमायो व तालीमहू लिमन ला युअल्लिमुहू सदका जेको नथो ॼाणे जाहिल उनखे इल्म सेखारे आलिम बनाए अनपढ़े के आलिम बनाए जाहिल के आलिम बनाए को निकोर तालिब आयो आ कुछ नथो ॼाणे पर मदरसे में दाखिल थियो इहो हाफिज भी बणजी निकतो इहो आलिम बणजी निकतो इहो मुफ्ती बणजी निकरो इहो मुकर्रर बणजी निकतो इहो उस्तादन उन में फैज़ पलटो उस्तादन उनखे इल्म ॾिनो उनखे खाली दिल खे इल्म सां भरियो खाली ज़हन खे इल्म सां भरियो मदीने वाले साईं फरमायो त इहो कंहिंखे इल्म सेखारण सदको ई लख रुपया लिटायो तमा खैर कयो खैरातूं कयो पर हे आलिम वेही जेको दीन जो इल्म पढ़ाइनि था न इहो बि तसदको आहे इहा बि खैरात आहे अल्लाह वटि इन जो अजुर सवाब मिलंदो आहे मुंहिंजे आका फरमायो त छो इल्म में हलाल हराम जी ख़बर पवंदी आहे जाइज़ नाजाइज़ जो पतो पवंदो आहे कहिड़ी शइ हलाल आहे कहिड़ी शइ हराम आहे कहिड़ी शइ जाइज़ आहे कहिड़ी शइ नाजाइज़ आहे कीअं हलना कीअं घुमा कीअं सुमा मदीने वाले जो दीन छा थो सेखारे इस्लाम छा थो सेखारे ये सेखारींदव आलिम इहो थप्पो पवंदो इल्म सां इहा ख़बर पवंदी इल्म सां मुंहिंजे आका फरमायो त आलिम जेकी हलाल हराम माण्हुनि खे सेखारनि था इहे दीन जा मुनारा आहिनि छा आहिनि ॻाल्हायो मुनारे के ॾिसी समझ पवंदी आहे मस्जिद आहे मुनारे ते नज़र पवंदी आहे समझ पो आई इबादत जी जाइ आहे अल्लाह ॾे मोटण नसीब थींदो आहे रुजू इल्लाह नसीब थींदो आहे जीअं मुनारा गुमराहनि खे दस लाईंदा आहिनि हिदायत वारी यादगिरी ॾियारींदा आहिनि आलिमनि खे ॾिसो तव्हांखे रब यादि अची वेंदो आलिमनि जी मजलिस में वियो तव्हांखे आख़िरत यादि अची वेंदी क़ब्र क़यामत यादि अची वेंदी आलिम तव्हांखे दुनिया जे ज़िल्लतुनि मां कढी इज़त वारे रस्ते मुस्तफा करीम जे गुलामी वारे रस्ते ते ही आलिम हलाई मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त जेको आलिम इहो हलंदो आहे त इन जे हेठों पेरनि जे कदमनि जे हेठों मलाइक पंहिंजा नूरानी पर विछाईंदा
वने वाले न वने जी सुभान अल्लाह वो भली यूनिवर्सिटी पढ़े वो भली वनी डिग्री हासिल करे भली फॉरेन में पढ़ी अचे पर उन्हें जे पेरन जे हेठो मलाइक पर न विछाईंदा ए हाफिज सगोरा ए तकड़े ते नहीं कुरान के लोलू देण वाला जरी मल हलन था इनन जे पेरन जे हेठो अल्लाह जा मलाइक पंजा नूरानी पर विछाए मुझे आका फरमायो तो जेरी मल आलिम इल्म थो पढ़े ले अमल इल्म हयातुल कुलूब इल्म दिलुन जी जिंदगी आ जिंदगी इल्म सा दिल जी जिंदगी आ जे वट इल्म नाए इन जी दिल मुर्दा है इन जी दिल मुअला पर जेके इल्म नसीब थी वियो इन जी दिल जिंदा बनी वई चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम इब्न दाऊद रिवायत आनी सुनन अबू दाऊद में रिवायत इमाम तिरमिज़ी रिवायत आनी या रिवायत इब्न माजा में भी आए मुझे आका फरमायो मन सलक तरीकन यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहु तरीकन इलल जन्नह काने तो वनी ती वना तो मदरसे इकड़ा हाफिज रहा पे न मदरसे में पिया वरी रोज डेली आउट पे कन था अचन था वरी घर में मोटी था वजन यो जेको पंधड़ा करे विथड़ू खणी मदरसे दे हलंदो मुझे आका जो फरमाए मन सलक तरीकन यल्तमिसु फीहि इल्मा इल्म दी तलब में इल्म दी तलाश में जेको रस्ते सां हलंदो आहे इन जे वाट ते जेके बिखूं थो खणे जेके पंध कदम थो खणे ये बिखूं शिकारपुर जी ज़मीन ते न आहिनि साईं फरमाईंदा इहो जन्नत जे रस्तनि ते हली रहियो आहे रब इन जे लाइ जन्नत जा रस्ता आसान कंदो आहे बेहिश्त जूं वाटूं खोले छॾींदो आहे इन्नल मलाइकत लतदउ अजनिहतहा लितालिबिल इल्म इल्म जे तालिब जे लाइ अल्लाह जा मलाइक पंहिंजा नूरानी पर विछाए छॾींदा आहिनि रिदन बिमा यसनो ही जेको हले थो इल्म जी तलब में जेको मेहनत थो करे कोशिश थो करे रब खे इहा ॻाल्हि वणे थी मलाइकन खे इहा ॻाल्हि वणे थी उन ख़ुशीअ में मलाइक पंहिंजा पर उन्हनि जे पेरनि जे हेठूं था मुझे आका फरमायो जेडी मलबा इन्नल आलिम ला यस्तगफिर लहु मन फिस समावाति व मन फिल अर्दि हत्तल हितान फिल माय आलिम जेला दीन जे तालिब इल्म जेला अल्लाह जी मखलूक समुद्र में मच्छू दुआऊं थियूं घुरनि जंगल जा जानवर दुआऊं था घुरनि इन्हनि जे लाइ जेकी दीन जे तलब में निकता आहिनि बच्चा नंढा वॾा जेकी इल्म जी तलब में आहिनि अल्लाह जे दीन जा तालिब आहिनि इन्हनि जे लाइ धरतीअ जी ऊची मखलूक ज़ाहिर मखलूक आसमानी मखलूक ज़मीनी मखलूक इन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदी आहे जेकी दीन जे तलब में विखूं भरनि था रातियूं ॾींहं दीन जी ख़िदमत में गुज़ारनि था चओ सल्लल्लाहु अलैहि या अना मुबसा सल्लल्लाहु अलैहि या
मिठा शिकारपुर वारा पैसो डोकड़ दौलत माई बंगला इंसान जे लाए अखियुन जो ढोह में दुनिया दौलत माण्हू तलब कंदो आहे मूं वटि पैसो हुजे गाॾी हुजे बंगलो हुजे बैंक बैलेंस हुजे बराबर इहे शयूं बि आहिनि पर वॾी दौलत इल्मु आहे वॾी दौलत क़ुरान मिठा जेकॾहिं मायूं ठाही बंगला दुनिया जा केॾा बि तूं ताजमहल ठाहे छॾी पर हिकिड़े ॾियारे मौत आहे हर शइ फुरिजी वेंदई पैसो फुरिजी वेंदई बाग बंगला फुरिजी वेंदई मॼूं मिल्कियतूं फुरिजी वेंदई पर जेको क़ुरान सीने में सांढी जेको दीन जो इल्मु सीने में सांढी इहो तुंहिंजे कब्र में बि गॾु क़यामत में मरण का को पान सा दुनिया दौलत खड़ी वियो पैसो डोकर खड़ी वियो को धन दौलत पान सा खड़ी वियो न हर शइ इते रहिजी वई पर इल्म सीने में खड़ी वियो क़ुरान कब्र में भी गॾु खड़ी वियो इहो क़ुरान उन जे कब्र के नूरी बनाए छॾींदो क़ुरान हाफ़िज़ जे बदन के ॻरण न ॾींदो कब्र जा कीड़ा कढण न ॾींदो कब्र जे मिट्टी में इन जे जिस्म के पोसीदा बणजण खां क़ुरान बचाईंदो इहो क़ुरान दुनिया में भी फ़ाइदो कब्र में भी फ़ाइदो मशर में भी फ़ाइदो सुभान अल्लाह भली दुनिया जी बादशाही हिकिड़े खे मिली वञे बादशाही फुरिजी वेंदी पर जेके हिफ़्ज़ क़ुरान मिलियो न जे हिन टिनि ख़ुशनसीबनि पकूं ॿधियूं ख़ुदा जो कसम इहा अहिड़ी दौलत आहे जेका कब्र में बि मशर में बि गॾु हूंदी हिंदुनि जो हिकिड़ो वॾो गुरु थी गुज़रियो आहे भगत कबीर उन हिकिड़ो अजीब शेर चयो आहे मां मुस्लमान आहियां मुस्लमान जो शेर न आहे हिकिड़े हिंदू जो शेर आहे उहो तव्हां ॿुधो त हू छा थो नसीहत करे पंहिंजे हिंदुनि खे भगत कबीर तो चवे रामा मर गए कृष्णा मर गई लखूबाई उसको साधु क्यों नहीं पूछो जिसको मौत न आई रामा मर गए कृष्णा मर गई लखूबाई अरे उसको साधु क्यों नहीं पूछो जिसको मौत न आई ओ राज करता राजा मर गए भेगर रोगी पीर पैगंबर चल गए सारे मर गए चुंगम जोगी राज करता राजा मर गए भेगर रोगी दुनिया जा माल मिल्कियतूं सर सेवर मरंदो खत्म थी विया कम न ईंदा पर क़ुरान दुनिया में भी कम ईंदो कब्र में भी महशर में भी मां दादू ज़िले में रहंदो आहियां असांजे ॻोठ में वाणियुनि जो ॻोठ हुयो बाहि लॻी पोथी खणी आया वाणियुनि जो ॻोठ पोथी खणी आया त बाबा बाहि खे पोथी खणी अचो त या बाहि उजामी वञे त बाहि जेको वॾो उहो बि चइबो पोथी खे छॾे मुस्लमाननि जो क़ुरान खणी आ हिन बाहिनि खे उछाईंदो त क़ुरान हिन आवाहनि खे उछाईंदो त क़ुरान उछाईंदो उन्हनि जो गुरु उन्हनि जो मुर्शिद पियो चवे त हिननि बाहिनि जा आवाह उछाइण वारो आहे त मुस्लमाननि जो क़ुरान क़ुरान सीने में साझो क़ुरान पढ़ो क़ुरान की खिदमत कयो इहो क़ुरान तव्हांजी दुनिया आख़िरत में तव्हांजो साथी बणजी वेंदो छा क़ुरान में मिलंदो आहे क़ुरान खां पुछो त इल्म क़ुरान में अल्लाह छा पावर रखियो आहे छा तासीर रखी आहे छा क़ुरान जे इल्म में लफ़्ज़नि में अल्लाह तबारक व तआला जल शानु कशिश रखी आहे क़ुव्वत ऐं कमाल रखायो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर मजलिस लगी पई आहे मलके सभा
रानी बिल्किस मिलण जे लाइ अचे थी, बस कोठ जे ॿाहिरां पहुती आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम को फरमाए क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो त अय्युकुम यातीनी बिअर्शिहा, तव्हां मां को आहे जेको रानी बिल्किस जे पहुचण खां अॻु में उन जो तख़्त खणी अचे। इफरीत नाले जिन चयो सी मूंखे मोकल ॾियो त मां इहो तख़्त खणी थो अचां। फरमायो त घणी देर लॻंदी? चईंसि तव्हांजी मजलिस खां तव्हां उथंदो कोन त मां तख़्त हाणे हाज़िर कंदुसि। फरमाई इहा बि देर आहे, मूंखे अञा जल्दी खपे, तख़्त खपे पर जल्दी खपे। त पोइ उते हिकिड़ो अहिड़ो मर्द उथियो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब, जे वटि किताब जे इल्म जो कुझु हिसो हुयो, को ज़रड़ो इल्म जो हुयोसि, इल्म किताब जो। किताब सुलेमान जे घर में किताब हुयो ज़बूर, जेको हज़रत सुलेमान जे बाबा साईं हज़रत दाऊद ते नाज़िल थियो हुयो। उहो दाऊद वारो ज़बूर आसमानी किताब हुयो। उन आसमानी किताब ज़बूर जा कुझु इल्म जा अखर उन माण्हू खे यादि हुया। उन चयो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब, उन मर्द चयो जे वटि ज़बूर जे इल्म जो थोरो हिसो हुयो। चई अन आती कभी, मूंखे मोकल ॾियो त मां थो तख़्त खणी अचां। साईं फरमाइश त घणी देर लॻंदई, केतिरी देर में आणींदे? फरमाई त क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक, ए सुलेमान अख चिंबण खां अॻु में तख़्त आणींदो। शिकारपुर वारा हेॾे मूड़े ॾिसो, मां अख थो चिंबा। अख चिंबण में घणी देर लॻी? माइक्रो सेकंड, सेकंड सॼो न, सेकंड जो माइक्रो सेकंड, सेकंड जी हज़ारवीं पती खे माइक्रो सेकंड सॾिबो आहे। मिठा अख चिंबण खां बि अॻु में क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक, अख चिंबण खां अॻु में तख़्त आणे ॾींदोसि, बस मूंखे रुॻे मोकल ॾियो। पुट हज़ारे मैल परे तख़्त पियो आहे, ऐं उहो बादशाही तख़्त ईअं खुलो त मैदान में कोन पियो हूंदो न। उन ते चौकीदार हूंदा, पहरेदार हूंदा, सिपाही संतरी हूंदा, उहे कोट कड़ा हूंदा, कुर्फ हूंदा, पहरा हूंदा। फरमाई त उहे सभई पहरा मूंखे न रोकींदा, मुफ़ासला मूंखे न रोकींदा। वक़्त मुंहिंजे लाइ का हैसियत नथो रखे, मुफ़ासलो मुंहिंजे लाइ हैसियत नथो रखे। अख चिंबण खां अॻु में तख़्त आणे ॾींदुसि। छो? इंदहु इल्मुम मिनल किताब, ज़बूर जे इल्म जो थोरो ज़रड़ो। ऐं ज़बूर, इंजील, तौरात, हड़ई, कुरान जी बिस्मिल्लाह तां कुर्बान। जेकॾहिं ज़बूर जे इल्म जो ज़रड़ो कंहिं वटि आहे, उन जो पावर कुरान ॿुधाए थो त अख चिंबण खां अॻु में तख़्त थो खणी अचे। जेकॾहिं ज़बूर जे इल्म जो इहो कमाल आहे त कुरान जे इल्म जो छा कमाल हूंदो? जवाब ॾियो न। कुरान जे इल्म जो पावर छा हूंदो? हज़रत सुलेमान खे उहो मर्द थो चवे जे वटि इल्म किताब हुयो। साईं मूंखे मोकल ॾियो त अख चिंबण खां अॻु में इहो तख़्त आणे ॾींदुसि। हाणे इहो सुलेमान अलैहिस्सलाम वेठो हो मुल्क शाम में, ऐं तख़्त पियो हो यमन में। यमन मल्क सबा, मुल्क सबा, यमन। किथे यमन, किथे शाम, हे विच में हज़ारे किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। पुट काशे खणण जे लाइ ताक़त खपे। हिन हिकिड़ी टेबल खे त हिकिड़ो माण्हू खणी वेंदो, पर जेकॾहिं का ॻरी शइ हुजे त उनखे हिकिड़ो माण्हू न खणी सघंदो, ॿ टे चार माण्हू गॾिबा। पर जे जबल हुजे, पहाड़ हुजे, त उनखे सॼे जलसे वारा बि गॾिजी खणी न सघंदा, छो त उन में ताक़त घणी आहे, उन जो वज़न घणो आहे। जंहिंजो वज़न जंहिं शइ जो वधीक हूंदो, खणण में ताक़त लॻंदी, वरी उनखे खणी हलणु। सम्झो था कोन था सम्झो? पुट हितां
पंहिंजो मुल्क शाम मां वञे पंहिंजो यमन, वरी यमन मां तख्त हथ करे वरी वो खणे वरी वापसि पहुचे, वञण में टाइम लॻंदो या न? मुफ़ासिलो जेतिरो घणो हूंदो, जेकॾहिं तव्हां खानपुर मां थी मोटी अचो त 15-20 मिंटनि में, पर जे सखर में वञो त कलाक ॿ लॻंदा, कराची वञो त तव्हांखे ॾींहुं लॻी वेंदो, वञण में टाइम लॻे, मोटण में टाइम लॻे, भलियूं सवारियूं आहिनि, जहाज आहिनि, हेलीकॉप्टर आहिनि, त बि एतिरो जल्दी मुफ़ासिलो कोन थो तय थी सघे। जहाज बि ईअं मुफ़ासिलो तय न कंदो जीअं इल्म मिनल किताब वारो थो चवे मूंखे रुॻे मोकल हक़ चिंबका अॻ में तकड़ो आहे। हे क़ुरान जो पावर आहे, हे ज़बूर जे इल्म जो पावर आहे, त क़ुरान जे इल्म जो पावर छा हूंदो? ओ मिठा, इहो रिवायात में अचे थो त कीअं तख़्त आंदई, इन तख़्त खे आंदई कीअं? हिकिड़ी रिवायत में आहे त उन तख़्त खे ज़मीन में अंदरि कोड़ियईं, वरी अंदरों ज़मीन मां छिके वरी मुल्क शाम में ॿाहिरि कढियईंसि। ॿी रिवायत में आहे त उन खे उतां हवाउनि ते उॾारी, तख़्त ते खे हवाउनि ते मल्क सबा जे मुल्क में जा हवाउनि तां उॾारे ऐं उन खे अचे मुल्क शाम में पहुचायई। मिठा, इहो उन जो पावर हुयो, इहा उन जी कुवत हुई, पर उहो इल्म उन वटि कहिड़ो हुयो? उहो इल्म छा हुयो? हज़रत मौला अली शेर जली खां रिवायत आहे त उन वटि इल्म इहो हुयो जो तौरात ज़बूर शरीफ़ जे अंदरि जेको इस्म आज़म हो उहो उनखे यादि हुयो। छा हुयो? उनखे इस्म आज़म यादि हुयो। इस्म आज़म अल्लज़ी इज़ा सुइल बिही अजाब, इस्म आज़म जे वसीले सां जेका दुआ घुर्जे उहा रद न थींदी। इस्म आज़म जे वटि हुजे न जेके ज़बान मां लफ़्ज़ कढंदो ईअं थी पवंदो आहे। कान रजुलन मिन बनी इसराइल युकाल लहू आसिफ यअलम इस्म अल्लाहिल अअज़म अल्लज़ी इज़ा दुइया बिही अजाब। उहो इस्म आज़म हुयो, इन माण्हू जो नालो हो आसिफ बिन बरखिया, जे वटि इल्म किताब जा इस्म आज़म उनखे यादि हुयो। इस्म आज़म जे वसीले सां दुआ घुरी त अख चिंबण खां अॻ में थी। पर इहा दुआ कहिड़ी हुई? इहे दुआ जा लफ़्ज़ कहिड़ा हुया? इन जे बारे में ओ मिठा, इन जे बारे में तफ़सीर इब्न कसीर आंदो आहे, अल्लामा आलूसी बगदादी आंदो आहे त इहो इल्म जेको उन वटि हुयो, या इलाहना व इलाह कुल्ल शैइन इलाहन वाहिदा ला इलाहा इल्ला अंत अअतिनी बिअर्शिहा। इहो इस्म आज़म हुयो जेको आसिफ बिन बरखिया खे यादि हुयो। तवज्जो आहे मुझे? ही इस्म आज़म जा लफ़्ज़ रिवायत में आया है, या इलाहना व इलाह कुल्ल शैइन इलाहन वाहिदा ला इलाहा इल्ला अंत, इहो इस्म आज़म आहे। पर ही हुयो ज़बूर शरीफ़ जो इल्म। पर कुरान जंहिं नबी ते नाज़िल थियो न, उन मदीने वारे साईं बि पंहिंजी उम्मत खे अहिड़ी हिकिड़ी दुआ सेखारी आहे जहिड़ी आसिफ बिन बरखिया वटि दुआ हुई न, अहिड़ी दुआ मदीने वारे मीर बि पंहिंजी उम्मत खे सेखारी आहे। मुंहिंजे आका फरमायो त जेकॾहिं तव्हां जे लाइ कहिड़ी बि मुश्किल हुजे, कहिड़ो बि न थियणो कमु हुजे, मां मोहम्मद पंहिंजी उम्मत खे हीअ दुआ ॾेई थो वञा, जेको इहा दुआ घुरंदो इन जे सदके जेको बि अर्ज़ कंदो अल्लाह रद न कंदो। इन दुआ जे सदके उनजी हर दुआ हर इल्तिजा कबूल थी वेंदी, जेका दिल जी तमन्ना हूंदसि रब पूरी करे छॾींदो। अॼु मां शिकारपुर वारनि खे उहो तोहफ़ो ॾींदुसि। मदीने वारो सखा करे वियो आहे त पोइ असीं छो बखीली कयूं? जी तव्हांखे बि इहा दुआ खपे न। हिकिड़ो चए थो साईं दुआ घुरिजो पुटाणो औलाद कोन्हे, हिकिड़ो चए थो साईं दुआ घुरिजो त मूंखे शादी कोन थी थिए, हिकिड़ो चए थो दुआ घुरो कर्ज़ी थी वियो आहियां, को चए थो दुआ घुरो साईं मूंखे नौकरी मिले, को चए थो दुआ घुरो साईं मदीने वञा।
इहा दुआ त सभ के मोमिन जे दिल जी आहे अहिड़ी दुआ ॾियांव थो जेका मूंखे मुंहिंजे मुर्शिदनि वटां मिली ऐं उहा दुआ आम दुआ मदीने वारो मीर पंहिंजे उम्मत खे सेखारे वियो आहे ऐं उहा दुआ इस्मे आज़म जहिड़ा असरात रखे थी जेकॾहिं तव्हां पढ़ो त मां तव्हांखे इजाज़त ॾियां स्टेज वारनि खे हथ ॿधी अर्ज़ कयां थो ऐं जमायत खे बि जेकॾहिं पढ़ो त तव्हांखे इजाज़त ॾींदुसि उहा दुआ आहे जंहिंखे जहिड़ो गर्ज़ आहे जहिड़ो मक़सद आहे जहिड़ो मतिलबु आहे पढ़ंदो इंशाअल्लाह ताला उनजी उहा हाजत ज़रूरत रब पूरी जेकॾहिं तव्हां चओ त मां पढ़ां ऐं जंहिं वटि मोबाइलूं आहिनि खोलियो जंहिंखे यादि न बीहे सो यादि करे वठे रिकॉर्ड करे वठे उहा दुआ मां 3 भेरा पढ़ां थो उन दुआ खे मूं पंहिंजे मुतालिकीन में हज़ारनि माण्हुनि खे ॾिनी आहे ऐं जंहिं बि जहिड़े मक़सद जे लाइ पढ़ियो आहे अॼु ताईं मूंखे के शिकायत न ॾिनी आहे त साईं मुंहिंजो कमु न थियो मूं पंहिंजी अमली ज़िंदगी में जंहिंखे उहा दुआ ॾिनी आहे उन जा कम थिया आहिनि अलाह कंदो शिकारपुर वारनि जा बेड़ा पार थी वेंदा दुआ पढ़ा या दाइमन लम यज़ल या इलाही व इलाह आबाई या हय्य या क़य्यूम बस या दाइमन लम यज़ल या इलाही व इलाह आबाई या हय्य या क़य्यूम या दाइमन लम यज़ल या इलाही व इलाह आबाई या हय्य या क़य्यूम या दुआ रोजानो 200 भेरा पढ़ो रात जो या ॾींहं जो पढ़ो पढ़ी दुआ घुरो मालिक मुंहिंजो ही कम आहे मुंहिंजी ही हाजत आहे मुंहिंजी ही ज़रूरत आहे अलाह कंदो देर न लॻंदी बेड़ा पार थी वेंदा जेका इल्म मिनल किताब वारे दुआ घुरी हुई तफसीर इब्न कसीर वारे अल्लामा आलूसी जेका दुआ जा लफ़्ज़ आंदा आहिनि उहे बि इन दुआ सां मिलंदड़ लफ़्ज़ आहिनि इलाहना व इलाह कुल शैइन इलाहम वाहिदा ला इलाहा इल्ला अंत अतिनी बिअर्शिहा या दुआ आसिफ बिन बरकिया जी हुई ये दुआ मिठे मोहम्मद करीम जी सेखारियल आहे उठा जेके इल्म किताब मिली वञे किताब जे इल्म जो हिकिड़ो जुमिलो बि यादि थी वञे न थियणा कम करे सघे थो पर जेको 30 पारा क़ुरान जा सीने में सांडे ॾे ख़बर उन सां का महिरबानी थींदी आहे इन्हनि हाफ़िज़नि जो बि को शान थींदो या न थींदो ॿुधायो ओ मिठा को इल्म पढ़ो इल्म पढ़ायो मुझे सोने पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शाहबाज लालकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी जो रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं फरमाइंदा दरस्तुल इल्म हत्ता सिर्फ खुतबा व निल्तु साज़ मिन मौलल मवाली इल्म पढ़ंदे पढ़ाईंदे अल्लाह मूंखे कुतबियत जो दर्जो ॾेई छॾियो अजोका फकीर घर घोट आलिया जी ओट समझो था न जे पियूं था चर्च घुमूं था अर्श असां बाहूं बजियूं साईं कुर्बान वञा सदको वञा मिठा इहा फकीरी न है भंग पिए चरस पिए हुक्का पिए इहा फकीरी न है या दुर्वेशी न है फकीरी हुआ है जो इंदहु इल्म मिनल किताब जेके किताब जो इल्म हुजे ओ मिठा किताब जे इल्म वारो हुयो त मुंहिंजो बगदाद वारो गौसे आज़म दस्तगीर हुयो जे किताबुल्लाह सीने में सांडियो हो हाफिजुल मिल्लत हजरत हाफिज मोहम्मद सिद्दीक भरचुंडी शरीफ वारो निहार त छा कमाल ॾेखारी इन क़ुरान जी बरकत सां भरचुंडी ते अॼु बि ख़ुदा जी रहमत जा वॾ फुड़ा वसर वो मिठा कुरान पढ़ो बच्चन के कुरान पढ़ायो या गौसे आजम जे मुरीदन जे ला तलकीन आ गौसे आजम जी इन कॉन्फ्रेंस में तो के यो पैगाम तो दे त जेकर दस्तगीर जो सच्चो मुरीद आई बच्चन के कुरान पढ़ाए कुरान जो हाफिज बनाए पंजे औलाद के दीन जो इल्म पढ़ाए ऐं ही मदरसो
इंशाअल्लाह अल्लाह कंदो क़यामत ताईं वसंदड़ हूंदो असांजी दुआ है ऐं मरकज़ी जमायत जा मरकज़ी सदर मुंहिंजा सुहिणा साईं दुआ घुरंदा इंशाअल्लाह ताला वरी ईंदड़ सालनि में कॾहिं आयासीं त हिते अज़ीम शान मदरसो ठहियल हूंदो ऐं ॿी वरी साईं वॾी ख़ुशख़बरी ॾिनी आहे त हिते बनात जो नियाणियुनि जो बि मदरसो ठहणु खपे छा था चओ इहो बि हुजे या न हुजे नियाणियूं आलमाऊं थियनि हिकिड़ी छोकिरी सुधरी न घर सॼो सुधरी वेंदी समझो था न हिकिड़े घर में हिकिड़ी आलमा थी पए क़ुरान जी हाफ़िज़ानी थी पए पूरे खानदान ते रब जी रहमत वसी वेंदी जेकॾहिं हिते बनात जो मदरसो ठहे त तव्हांखे बि ताउन करण जो हक़ आहे पंहिंजे हलाल कमाई मज़ा हलाल रोज़ी मज़ा हिते दीन जो मदरसो हिन छोकरनि जो मदरसो बि वरी नियाणी जो मदरसो बि आबाद थिए ठहे इंशाअल्लाह ताला हिन मदरसे जे सदके हिन सॼे इलाइक़े ते हिन सॼे ज़िले शिकारपुर ते अल्लाह जूं रहमतूं वसंदियूं रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैहि अमीर अहले सुन्नत पाकिस्तान फख्रुल मशाइख फख्रे कादरियत